अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती की वीडियोस पे वली का राउंड मारवी थई सबका पेरी शाम के नासिक हेडलाइंस। हुकूमत PTI से लॉन्ग मार्च के न रोकण जो फैसलो करे छॾियो। लाहौर में वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठि हुकूमती इत्तेहादनि जो इजलास में हुकूमत ऐं इत्तेहादनि पारां PTI जे लॉन्ग मार्च के न रोकण जो फैसलो कयो पियो। ज़रियनि वासिफ़ ॻाल्हियुनि दौरान उन ॻाल्हि ते इत्तफ़ाक़ कयो पियो त जेकॾहिं PTI कानूनी हदनि में रहंदे लॉन्ग मार्च करे थी त कंहिं क़िस्म जी रुकावट न विधी वेंदी। तहरीक इंसाफ़ अमन जी सूरतहाल ख़राब करण जी कोशिश कई त कानूनी तरीक़े सां मुंहुं ॾिनो वेंदो। PTI 5 मई ते रथियल लॉन्ग मार्च जी इजाज़त लाइ दरख़्वास्त तैयार करे वरिती। दरख़्वास्त में श्रीनगर हाईवे ते जल्द से धरणे लाइ H9 ऐं G9 जे विच में जाइ ॾियण जो चयो वियो। DC ऑफिस जे ज़रिए मार्च अञा कंहिं जल्द से धरणे जी दरख़्वास्त न मिली आहे। दरख़्वास्त मिलण बाद इजाज़त ॾियण या न ॾियण जो फ़ैसिलो कयो वेंदो। वफ़ाक़ी हुकूमत इस्लामाबाद के रेड ज़ोन के सील करण जो फैसलो करे छॾियो। ज़रियनि वाजिब रेड ज़ोन के कंटेनर्स लगाए सील करण जो फैसलो कयो वियो। D चौक ते अॻुवाटी कंटेनर्स रखी सील कयो वियो। रेड ज़ोन ॾांहुं वेंदड़ समूरा रस्ता अॼु राति सील कया वेंदा। मार्गला रोड के खुलियल छॾियो वियो। इत्तेहादी हुकूमत पंहिंजो आईनी मुद्दो पूरो करण जो फैसलो करे छॾियो। ज़रियनि वाजिब इत्तेहादनि जे इजलास में हुकूमत मुद्दो पूरो करण लाइ मुश्किल फैसला करण जो फैसलो करे छॾियो। ज़रियनि वाजिब इत्तेहादी हुकूमत आईनी मुद्दो पूरो करण बाबति पुरतर जो शिकार हुआ। इत्तेहादनि जे इजलास में अगस्त 2020 ताईं आईनी मुद्दो पूरो करण जो फैसलो कयो वियो। इत्तेहादनि इत्तफ़ाक़ कयो आहे त इत्तेहादी हुकूमत गॾिजी मुल्की मसइलनि जो हल कढंदी। पाकिस्तान ऐं IMF में पॉलिसी ॻाल्हियूं अॼु शुरू थींदियूं। टेक्निकी सतह ते नाणे वारे सेक्रेटरी जी सरबराही में वफ़द जूं IMF सां ॻाल्हियूं मुकमल थी वयूं। अॼु रथियल ॻाल्हियुनि में नाणे वारो वज़ीर ऐं स्टेट बैंक जो गवर्नर शरीक थींदा। ज़रियनि मौजूदु तवानाई वारे शोबे में सब्सिडी ख़तमु करण ऐं पॉलिसी रेट में वाध लाइ IMF जो हुकूमत ते दबाव आहे। IMF पारां खसारे में हलंदड़ रियासती इदारनि जे खंगाइण जो बि चयो वेंदो। रियासती मिल्कियत में क़ाइम ॿिनि बिजली घरनि खे जल्द विकिरो करण लाइ बि हुकूमत ते दबाव। पाकिस्तान ईंदड़ माली साल बजट तरजीहनि बाबति बि IMF खे आगाह कंदो। दुरियुनि में ॻाल्हियूं 5 मई ते मुकमल थींदियूं। कामयाबी जी सूरत में गॾियल पधरनामो जारी कयो वेंदो। हुकूमत पेट्रोल जूं क़ीमतूं वधाइण खां इनकार करे छॾियो। IMF जी शर्तनि तहत नाणे वारी विसारत रियाज शरफ़ वधाइण जो इशारो ॾेई छॾियो। कराची हवाई अॾे ते मीडिया सां ॻाल्हाईंदे नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मिफ्ता इस्माइल चयो आहे त शौकत तरीन IMF सां वाइदो कयो हो त सब्सिडी न ॾिनी वेंदी। प्रति रुपए फी लीटर ते टैक्स लॻायो वेंदो। इमरान ख़ान ऐं शौकत तरीन जे फार्मूला तहत 150 रुपया डीज़ल जी क़ीमत वधाइणी पवंदी। हुननि IMF सां वाइदो कयो हो, जंहिं जो नतीजो हाणे हुकूमत भोगी रही आहे। ही हिकु लिखियल वाइदो आहे। हुकूमत वाइड़ी थी वई आहे। कंहिं सम्झ में न पियो अचे त मईशियत कीअं हलाइनि। नाणे वारे अॻूणे वज़ीर शौकत तरीन मिफ्ता इस्माइल जे बयान ते रद्दअमल ॾींदे चयो आहे त जेकॾहिं कर्ज़ वधिया आहिनि त GDP बि वधी आहे। हू पैसा ॾेई विया हुआ पर ही क़बूल न कंदा। ही माण्हुनि खे बेवकूफ़ बणाइण जी कोशिश न कनि। पेट्रोल ॿिनि मुल्कनि में हितां खां वधीक महांगो हो। सब्सिडी ॾियण लाइ हुननि फंड्स रखिया हुआ। इंटरबैंक में डॉलर वधीक महांगो। डॉलर वधीक 80 पैसा महांगो थी वियो। डॉलर 201 रुपयनि में विकिरो थियण लॻो।
तरवीला डैम में पानी की सतह डेड लेवल ताईं पहुंची वई। डैम इस्तेमाल जोगे पानी जो ज़ख़ीरो ख़त्म थी वियो। इसाइदारनि मूजिब तरवीला डैम में मसनूई तौर ते 1550 फुट ताईं पानी ज़ख़ीरो करे सघिजे थो ऐं डैम जो डेड लेवल 1398 फुट आहे। उन सतह का हेठ पानी डैम के लाइ ज़रूरी आहे। इसा मूजिब हिन वक्त डैमन में पानी की आमद 1,56,000 क्यूसेक आहे। डैमन में पानी जो निकाल 1,68,000 क्यूसेक आहे। भारत यासीन मलिक के हक़ गोई खां ॾिनल आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त हुकूमत यासीन मलिक ऐं कश्मीरी क़यादत ख़िलाफ़ इंतकामी कार्रवाइन के हर फोरम ते उथारींदी। यासीन मलिक ख़िलाफ़ केस गैर कानूनी ऐं नाजाइज़ आहे। भारत कश्मीरन के हक़ीक़ी क़यादत के ख़त्म करण की रिथाबंदी ते अमल करे रहियो आहे। भारतीय कारा कानून ऐं अदालती अदल जो निज़ाम आलमी ऐं फितरे कानून जे उबतड़ आहे। वज़ीर आज़म आलमी इदारनि खां मुतालबो कयो त गॾियल क़ौमुनि जे क़रारदादनि ऐं कश्मीरियुनि जे ख़्वाहिश मूजिब कश्मीर मसइलो हल कयो वञे। इस्लामाबाद सिक्योरिटी सूरतहाल बाबत IG सदारत हेठि इजलास। IG इस्लामाबाद अकबर नासिर खान चयो आहे त अवाम की जान ऐं माल जी हिफ़ाज़त ऐं अमन कायम रखण पहिरीं अवलियत आहे। इस्लामाबाद पुलिस जे मुलाज़िमनि जूं मोकलूं नए हुकुम ताईं मुलतवी कयूं वियूं। नोटिफिकेशन जारी कयो पियो। नोटिफिकेशन मूजिब 22 मई खां ईंदड़ हुकुम ताईं एमरजेंसी खां सवाइ समूरनि मुलाज़िमनि जूं मोकलूं रद्द कयूं वियूं आहिनि। स्टेट बैंक नई मालियाती पॉलिसी जो ऐलान अॼु कंदी। मॉनेटरी पॉलिसी कमेटी जो इजलास कराची में जारी। स्टेट बैंक जे तर्जुमान जे चवण आहे त इजलास में नई मॉनेटरी पॉलिसी जोड़ी वेंदी। हिन वक्त व्याज जी शरह 12.5% आहे। नासुम जोगियो कत्ल केस दहशतगर्दी के खात्मे वाली अदालत का सेशन कोर्ट मुंतकिल। अदालत केस में दहशतगर्दी जा कलम खत्म करण जो हुक्म ॾेई छॾियो। दहशतगर्दी के खात्मे वाली अदालत में पेश कयल चालान में चयो वियो आहे त वाक़ियो दहशतगर्दी जो नाहे। अदालत हुक्म जारी कंदे चयो त केस में दहशतगर्दी जा कलम खत्म करे चालान सेशन कोर्ट में पेश कयो वञे। वास्तविकता के साथ खिलवाड़ तुम्हें बहुत महंगा पड़ेगा। हमें इस मंजिल तक ले आएगा ये कभी नहीं सोचा था। होनी को कौन टाल सकता है? आई हॉलीवुड की साइंस फिक्शन फिल्म डॉक्टर स्ट्रेंज इन दी मल्टीवर्स ऑफ मैडनेस जो बॉक्स ऑफिस ते धमाको बरकरार। फिल्म $40 करोड़ का वधीक जो बिज़नेस करे वरितो।